डॉक्टर अली असगर अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी तौर पर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त डोकरी में सदन ख़ानदान जे 100 सालनि खां आबाद 10 एकड़ ज़मीन ऐं घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वियो आहे। 4 सालनि खां सईद बुकियो नालो हू कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया, मुख़्तलिफ़ कोर्टुनि में वञी ऐं उतां फ़ैसिले वठण जी कोशिशि कई, जेके 3 कोर्टुनि जा फ़ैसिला हीअ आहिनि जेके असां जे फेवर में आहिनि, कब्ज़ेगिरी जे ख़िलाफ़ आहिनि। हुन खां पोइ हुन कोर्टुनि मां नाकाम थियण खां पोइ हुन हिकिड़ा दहशतगर्द घर ते कब्ज़ो करे विहारे छॾिया आहिनि, जेके असांजो पोखियल फ़सुलु 200 मण सारियूं खणी चुका आहिनि ऐं उन ते एहतजाज करण ते असांजे 25 माण्हुनि ते ही FIR दाख़िल कई वई आहे, जेके मुख़्तलिफ़ हिकिड़ो असांजो सेंट्रल जेल लाड़काणे में चालान थी विया, ॿिया जे ज़मानतुनि जे लाइ उहा असां कोशिशि में जंहिंते असांखे वॾो पुलिस जे थ्रू ऐं कमिश्नर लेडी जेका अची उन कुराड़ी औरत खे कढी 50 मोबाइलनि सां ऑपरेशन करे ऐं घर ते कब्ज़ो करायो आहे ऐं तोहीन अदालत कोर्ट आचरे ॾींहुं मोकल ॾींहुं स्टे जे हूंदे बि असांजे घर ते कब्ज़ो कयो आहे। आला हुकुम सां मुतालबो था कयूं वज़ीर आला, वज़ीर आज़म, आर्मी चीफ, चीफ जस्टिस त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं 2 फ़ौजी जवान आहिनि जंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, अब्दुल जब्बार मेमण जेको क्रेडिट कार्ड लाड़काणे में ड्यूटी करे